उरड़ी ऐं रोबेला खां बचाव जे क़ौमी मुहिम जे सिलसिले में ज़िले काउंसिल हाल मीरपुर माथेलो में सिहत खाते तरफ़ां हिकु आगाही सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिं में डिप्टी कमिश्नर घोटकी मंज़ूर अहमद कंदाणी ख़ासि महिमान तौरु शिरकत कई। उन मौके ते डिप्टी कमिश्नर मंज़ूर अहमद कंदाणी ख़िताब कंदे चयो त उरड़ी रोबेला वैक्सीन मुहिम खे कामयाब बनाइण सिहत खाते जी बुनियादी ज़िम्मेवारी आहे। ज़िले इंतज़ामिया हिन क़ौमी मुहिम में सिहत खाते सां मुकमल साकार कंदी, जीअं हर ॿार खे वैक्सीन लॻी सघे। डिप्टी कमिश्नर वधीक चयो त उरड़ी ऐं रोबेला ॿई ख़तरनाक वायरस आहिनि, जेके ॿारनि लाइ संगीन ख़तरो बणिजी सघनि था। तंहिं करे वालिदेन खे घुर्जे त उहे पंहिंजनि ॿारनि खे लाज़मी वैक्सीन लॻाराए ख़तरनाक बीमारियुनि खां महफ़ूज़ बणाईनि। उनखां अॻु DHO घोटकी डॉक्टर राव आफ्ताब उरड़ी ऐं रोबेला बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त उरड़ी हिकु तेज़ी सां पखिड़िजंदड़ वायरस आहे, जेको बुख़ार, खंघि, जिस्म ते दाणनि ऐं अखियुनि जे सोजनि जहिड़ियुनि अलामतुनि सां ज़ाहिर थिए थो, जॾहिं त रोबेला हिकु नरम पर ख़तरे वारी बीमारी आहे, जेका ख़ासि तौर ते हामला औरतुनि लाइ नुक़सानकार साबित थी सघे थी, छो त इहा नवनि ॼावल ॿारनि में ॼमण वक़्तु कुझ जो सबबु बणिजी सघे थी। DHO ॿुधायो त ही मुहिम 17 खां 29 नवंबर ताईं जारी रहंदी, जंहिं दौरान ज़िले जे 9 महीननि खां 5 सालनि ताईं उमिरि वारनि 2,38,000 ॿारनि खे उरड़ी ऐं रोबेला खां बचाव लाइ मुफ़्त टिका लॻाया वेंदा। सेमिनार में DMPP HI मोहम्मद आरिफ अब्बासी, MS डैरकी, डॉक्टर शकीला माजिद, डॉक्टर ज़हीर डोमकी, यूनिसेफ जे डॉक्टर रहीम गडाणी, DFC इल्ताफ गुजर समेत मेडिकल ऑफिसरनि ऐं हेल्थ वर्करनि वॾे अंग में शिरकत कई।